सिंध हुकूमत सामूंडी बेटन बाबत सदारती ऑर्डिनेंस के गैर आईनी करार डी रद्द करे छॾियो। सिंध काबीना तरफ़ां आइलैंड डेवलपमेंट अथॉरिटी ऑर्डिनेंस फौरी तौर वापस वठण जो मुतालबो कयो वियो आहे। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त बेटन वफ़ाक़ न पर सिंध जी मिल्कियत आहिनि। सदारती ऑर्डिनेंस आणे वफ़ाक़ी सरकार पंहिंजे इख़्तियार ओरांघिया ऐं सूबे जे हक़नि ते राताहो हयो। बदनियती ते बदल सदारती ऑर्डिनेंस असां नथा मञूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध जे सामूंडी बेटनि बाबति जारी थियल सदारती ऑर्डिनेंस वारे मामले ते मुशावरत लाइ सिंध काबीना जो 1 पॉइंट एजेंडा इजलास थियो। इजलास दौरान सिंध काबीना तरफ़ां सदारती ऑर्डिनेंस खे गैर आईनी ऐं गैर कानूनी करार ॾींदे रद्द करण सां गॾु ऑर्डिनेंस खे फौरी तौर वापसि वठण जो मुतालबो कयो वियो। सिंध काबीना जे इजलास खां पोइ इतलात वारे सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह ऐं सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सिंध जे बेटनि बाबति आइलैंड अथॉरिटी वारो सदारती ऑर्डिनेंस बदनियती ते ॿधलु आहे। हुननि वधीक चयो त सामूंडी बेटनि वारी ज़मीन कानूनी ऐं आइनी हवाले सां वफ़ाक़ी हुकूमत जी मिल्कियत नाहे, पर इहा ज़मीन सिंध हुकूमत ऐं सिंध जी अवाम जी मिल्कियत आहे। हुन चयो त सिंध सरकार बेटनि वारे मामले ते 4 नुक़्ता रखिया हुया। पहिरियों इहो त बेटनि ते जेका डेवलपमेंट थींदी उन जूं शर्तूं असां सां शेयर कयूं वेंदियूं। ॿियो, डेवलपमेंट में मक़ामी माण्हुनि खे तरजीह ॾिनी वेंदी। संदसि चवण त वफ़ाक़ तरफ़ां कंहिं सां मुशावरत या एतमाद में वठण खां सवाइ सदारती ऑर्डिनेंस जारी कयो वियो। मुर्तज़ा वहाब जो इहो बि चवणु हो त सिंध सरकार खे वफ़ाक़ी हुकूमत जे फ़ैसिले ते एतिराज़ आहिनि। आइलैंड अथॉरिटी बाबति वफ़ाक़ी हुकूमत जो को बि ऑर्डिनेंस नथा मञूं। वफ़ाक़ी सरकार गैर आइनी ऑर्डिनेंस फौरी तौर ते वापसि वठे।